अमरीकी सदर जो बाइडन जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ख़त नई हुकूमत लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार संदसि चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि जी अवाम विच में भाईवारी दुनिया ऐं अवाम जी सलामती लाइ निहायत अहम आहे। दुनिया ऐं ख़िते जी चैलेंजुनि खे मुंहुं ॾियण लाइ अमरीका पाकिस्तान सां गॾु बीठल रहंदो। अमरीका पाकिस्तान ग्रीन अलायंस फ्रेमवर्क ज़रिए माहौलियाती बहितरी लाइ पंहिंजे इतिहाद खे वधीक मज़बूत कयो वेंदो। जटादा ज़रई तरक़ी पाणी जे इंतज़ाम ऐं बरसाती बोर्ड मुतासिरनि जी बहाली में बि हू पाकिस्तान जी मदद जारी रखंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजनि जे ख़त वारे मामले ते गौर कयो वेंदो। मामले जी जाच लाइ कमीशन जोड़ण में मंज़ूरी ॾियण जो बि इम्कान। ॿिया अहम फ़ैसिला बि कया वेंदा। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि में बिजली चोरी रोकण बाबति मुआहिदे जी मंज़ूरी। बिजली चोरी रोकण लाइ स्मार्ट मीटर लॻाइण जो बि फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मईशत जी बहितरी लाइ कंहिं क़िस्म जो सियासी ऐं इंतिज़ामी दबाव बि क़बूलियो न वेंदो। स्मगलिंग जे सबबि पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। मईशत जी बहितरी लाइ समूरा क़दम खयां पिया वञनि। मुल्क सियासी तौरु विरहाइजी वियो आहे। हौसला बुलंद रखंदड़ क़ौमूं ई चैलेंजुनि में कामयाबु थींदियूं आहिनि। विशाम वाक़िए सां पाक चीन लाॻापा ख़राबु करण जी कोशिशि कई वई। दुश्मन जूं साज़िशूं नाकाम बणाइण गॾियल ज़िम्मेवारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सरकारी तक़रीबुनि में रेड कार्पेट इस्तेमालु करण ते बि पाबंदी हणी छॾी। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी नियाणी आसफा भुट्टो ज़रदारी जी पार्लियामानी सियासत में एंट्री। NA 207 ते आसफा भुट्टो ज़रदारी बिना मुक़ाबले कामयाबु करार। आसफा भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बिना मुक़ाबले कामयाबी संदसि लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। हूअ वाइदो करे थी त अवाम जी बिना कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत कंदी। बाबड़े भरिसां हथियारबंदनि घर ते काह नीगर अगवा। खंबड़ा थाणे जी हद ॻोठ गुल मोहम्मद दश्ती मां हथियारबंदनि नवाब दश्ती ऐं संदसि 11 वरनि जे पुट खे अगवा कयो। ॻोठाणनि मज़ामत करे पीउ खे छॾाए वरितो। हथियारबंद नीगर खे कचे में लही विया। ॻोठाणा ऐं पुलिस पोयां वियल। ऐं गज़ा ते इसराइली फोर्स जे वहशाणनि हमलनि खे 175 ॾींहं मुकमल। शहीदनि जो अंग 39,623 थी वियो। 75,000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 71 ॼणा शहीद थी विया। ख़ान यूनिस में इमारत में लिकी वेठल इसराइली फ़ौजियुनि ते हमास जो हमलो। अल क़िसाम ब्रिगेड जे हमले में हिकु इसराइली फ़ौजी मारिजी वियो। 16 ज़ख़्मी। ॾखण लिबनान ते इसराइल जी बमबारी। हिज़बुल्लाह जो सीनियर कमांडर समेत 6 ॼणा मारिजी विया।